तो रेलगाड़ी में अमराज चढ़िया बाराड़ी जो मानू वीचारो गाड़ी रेल हुन छा कयो जो बाराड़े जी झंकने जारने वडन थोरन में टोरा करे था शहर जो मानू अजी शहर गाड़ी में उठो तन के टोरे नी खुंड टोरे जे नी खुंड ताईं छो त हेॾा न लवणा फिरंदा ने हलंदल गाड़ी मूंखे टोरो लॻो कहिड़े पासे वञा तिखा तिखा लवणा हणण लॻो त अमरान पुछे बाबा छा थियो अथई चीअर मूंखे टोरो लॻो असीं ॿाराड़ी जा माण्हू झंग जा हाणे छा त करियूं चई असीं पंहिंजे मोहतातियूं टाल पियो अथई नेमे टोरो करे वेड़े छॾ वेड़े रखी छॾी मैं जंहिं स्टाम ते लही स्टेशन ते लहियो ॿार छंडे छॾी बसि कुदरत मुंहिंजे साईं जी जेॾी महिल स्टाम हुन ते स्टेशन ते लहण लॻो त उहे हमरा अॻिते बीठल हुजनि ही हुन स्टेशन ते लहंदल हुजे उन में हिकिड़ो हमरा लही ऐं सिपाही हिकिड़ो बीठो तंहिं कई जी कचो माल खणियो वञे कचो माल खणियो वञे रुगो चरस आहे हेरुन में कुझु कोन्हे सिपाही हथ पुने हड़ में त हिन जो हथ बि उन हड़ में गाड़ी त वई हली हिन जी छिक छिका लॻी पई आहे पाण में यार छॾ तूं नाले लाइ मुंहिंजी जान छॾ इसमें क्या हुआ है अभी नहीं छोड़ेगा तुम्हारा अभी तो क्या है इसमें जी खान साहब मुझे इज्जत जो सवाल है ध्यान कर कुछ पूछ के उनके अभी हम नहीं छोड़ेगा तुम तो नहीं छोड़ता है पर हमारे इज्जत जो ख्याल है ध्यान कर कुछ चिक चिका लगा हुआ हाने हुन के ही पूछा मुझे इनके 10 रुपया कभी नहीं चाहिए क्या 10 रुपया तो छोड़ता है क्या ये आप कच्चा माल उठा के जाता है अरे भाई कुछ नहीं है कच्चा माल नहीं है हमारा माल है तुम छोड़ो इसको हमारा है तुम्हारे से नहीं छोड़ेगा हम बस इनके तो 10 रुपया ना तो थोड़ा बहुत ही चिक चिकांगे गंजेरा बताएंगे हिली ओडी पान में चिक चिकांगे तो ट्राली गंठ वञे छुटी थी टोरे फाको वञे जी हाणे खण जे कच्चो माल है तो मुंहिंजी बेइज्जती करे तो पोया जी तो कुछ कोन इन में